नए माली साल जी बजट अॼु पेश कई वेंदी। दिफ़ाई बजट में 18% इज़ाफ़े जो इम्कान। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब 17,600 अरब रुपयनि जी बजट पेश कंदो। मजमूई आमदनी जो कातो 19,400 ऐं टैक्स ओगाड़ी जो टारगेट 14,130 अरब रुपया मुक़रर। कर्ज़नि जी अदायगी ते 6,200 अरब रुपयनि जी रक़म ख़र्च कई वेंदी। हर साल 15 करोड़ नफ़ो कमाईंदड़ कंपनियूं बदस्तूर सुपर टैक्स खां आजू रहंदियूं। 20 करोड़ ताईं कमाईंदड़ कंपनियुनि ते सुपर टैक्स 1% मां घटि थी 0.5% रहण जो इम्कान। हुकूमत मुआशी तरक्की जा हदफ़ हासिल करण में नाकाम। मुल्की कर्ज़ 76,000 अरब रुपया ऐं टैक्स छूट 5,840 अरब रुपयनि खां वधी वई। महांगाई ऐं नाणे वाध में घटिताई ऐं पैदावार में इज़ाफ़े जी दावा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब क़ौमी इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट पेश करे छॾी। संदसि चवणु आहे त महांगाई ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। मुल्की मईशत दुरुस्त रुख़ में आहे। मुल्की मजमूई पैदावार में इज़ाफ़ो तरक़ी जो निशान आहे। GDP में इज़ाफ़ो मुआशी तरक़ी जी अलामत आहे। व्याज जी शरह 22% मां घटि थी 11% ते अची वई आहे। बिजली जे विच कंदड़ कंपनियुनि जी गवर्नेंस में बहितरी थी आहे। टैक्स ॾींदड़नि जे अंग में इज़ाफ़ो थियो आहे। सुधारनि जो सिलसिलो जारी रहंदो। मुख़ालिफ़त बावजूदि पाकिस्तान खे IMF जी किस्त मिली आहे। कर्ज़नि जी अदायगी हुकूमत जो सभ खां वॾो ख़र्च आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत सां समूरनि मसइलनि जो हल कश्मीर सां ॻंढियल आहे। पाणी रोकण जंग जो ऐलान तसवुरु कयो वेंदो। भारत हिकतरफ़ो सिंध तां मुआहिदो मुअतल या ख़तमु नथो करे सघे। पाणी अणटर ज़रूरत आहे, उन ते का बि सौदेबाज़ी न थींदी। भारतीय दहशतगर्दीअ मां कैनेडा बि महफ़ूज़ न आहे। भारत तरफ़ां आलमी कानून जी भञकड़ी। भारत आलमी अमुन लाइ ख़तरो आहे। आलमी बिरादरी खे ख़िते में अमुन लाइ किरदारु अदा करणो पवंदो। अमरीका ऐं बरतानिया भारत खे पाकिस्तान सां ॻाल्हियुनि ते राज़ी कनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो जंगबंदी लाइ किरदारु साराह जोॻो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पार्लियामानी वफ़द जूं लंडन में थिंक टैंक, तालीमी माहिरनि ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं। ॾखण एशिया में छिकतान जी सूरतहाल ऐं भारत जी अॻराई बाबति ब्रीफिंग। मलीर डिस्ट्रिक्ट जेल मां भॼी वियल हिकु कैदी ईद मल्हाए ॿीहर पेश। सलेमान नाले कैदी गिरफ़्तारी पेश करे छॾी। शिकारपुर मां अगवा थियल नींगर जी बाज़ियाबीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअतल। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर होस बख़्श महर ऐं मक़बूल अहमद शेख जूं हणंदड़नि सां ॻाल्हियूं। वारसनि जो चवणु आहे त पुलिस नींगर अनस्थईन खे बाज़ियाब करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। जवाबदार जी निशानी बावजूदि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। SSP शिकारपुर जो चवणु आहे त मुल्की नींगर जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। जल्द नींगर खे हिफ़ाज़त सां बाज़ियाब करायो वेंदो। सखर मां लॾे वियल जोड़ो। भारतीय शहर मुंबई में मुबैना तौरु क़तल। संजय कुमार ऐं सपना जा संदन घर मां लाश अथि। वाक़िए सबबि संदन सखर जे घर में सोग। ईद उल अज़हा जे 3 ॾींहं सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी कुर्बानी जो सिलसिलो जारी रहियो। घरनि में मज़ेदार ताम तयार। चिड़ियाघर, समुंड किनारे, अलमंज़र पुल, लब मेरान पार्क, रानी बाग ऐं ॿियनि हंधनि ते वॾे अंग में फैमिलीज़ जी आमद। ॿारनि जूं ईद जी ख़र्ची खपाए मौज मस्तियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 5 ॼणा ॿुड़ी फ़ौत। सिंधड़ी वेझो ॿुड़ी वियल माउ ऐं पुट जा लाश अथि। जामशहर में अलमंज़र पुल ते घुमण लाइ आयल हैदराबाद वासी ॿ नौजवान सिंधू दरिया में ॿुड़ी हयाती विञाए वेठा। ठंडे गुलाम हैदर भरिसां वाटर स्पोर्ट्स में विझंदे निंगरी ॿुड़ी फ़ौत। चोटियाली डैम में ॿुड़ी वियल खिपरे वासी 4 ॼणनि जा मड़ मिटी मां हवाले। जनाज़ी नमाज़ में PPMP अली हसन इंगोर जो ऐं ॿियनि जी शिरकत। वाक़िए सबबि इलाइक़े में सोग। करौंडी में नौजवान दोस्त खे क़तल करे पाण बि आपघात करे छॾियो। हजाम को कमु कंदड़ कदीर राजपर पंहिंजे 17 वरनि जे दोस्त अर्जन माड़ीचो खे गोली हणी छॾी। कदीर राजपर पाण मथां बि फायर करे छॾियो। ज़ख़्मी अर्जन माड़ीचो ज़कानगी अस्पताल ऐं ज़ख़्मी कदीर राजपर सरकारी अस्पताल में दम ॾेई छॾियो। ऐं क़ौमी वुमेन क्रिकेट टीम जी अॻूणी कप्तान सना मीर ICC जे हॉल ऑफ फेम में शामिल। सना मीर पाकिस्तान जी पहिरीं क्रिकेटर आहे जंहिंखे उन एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। लंडन में AB रोड स्टूडियो में हिकु तक़रीब दौरान चेयरमैन जेशा हॉल ऑफ फेम में शामिल थींदड़ 9 रांदीगरनि खे भली कार कई।